रावंती पुलिस जो कचे में ऑपरेशन मुगवी के बाजियाब करण की दावा कई है। ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि से मुकाबलो थियो। ॾोहारियुनि पंजाब वासी मुगवी जावेद हईम के छॾे फरार थी विया। पुलिस जो चवण है रावंती पुलिस कचे में ऑपरेशन किया है। मुगवी के बाजियाब करण की दावा कई वई। ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि से मुकाबलो थियो है। ॾोहारी पंजाब वासी मुगवी जावेद हईम के छॾे फरार थी विया। मुज़फ़र अहम खबर है अवां सां शेयर कर रहा आहियूं। रावंती पुलिस की कचे में ऑपरेशन मुगवी के बाजियाब करण की दावा। ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि से मुकाबलो थियो है। ॾोहारी पंजाब वासी मुगवी जावेद हईम के छॾे फरार थी विया आहिनि। रावंती पुलिस जी कचे में ऑपरेशन मुगवी के बाजियाब करण की दावा कई है। ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि सां मुकाबलो थियो। पुलिस जो चवण है ॾोहारी पंजाब वासी मुगवी जावेद हईम के छॾे फरार थी विया। पुलिस जो चवण है रावंती पुलिस जो कचे में ऑपरेशन मुगवी के बाजियाब करण की दावा कई है। ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि सां मुकाबलो थियो। पुलिस मूजिब ॾोहारी पंजाब वासी मुगवी जावेद हईम के छॾे फरार थी विया। पुलिस जो चवण है नवारस लाइन ते मौजूद है मुज़फ़र चारण। जी मुज़फ़र, छा तफ़सील है? जी उबाड़ो कचे वाले इलाके में रावंती पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबीना मुकाबलो। पंजाब के इलाके सियालकोट के रवासी मुगवी जावेद हईम के पुलिस बाज़ाब करण की दावा कई है। जॾहिं त पुलिस मूजिब पंजाब के इलाके माटको कचे में 5 ॾींहं अॻु औरताणी आवाज़ ते हिक जी अगवा थियल सियालकोट वासी मुगवी के इंस्टीट्यूट रोहती शहर कुछ संदसि टीम रोहती कचे जे टी बंद वेझो मुबीना मुकाबले बाद बाज़ाब करायो है। मुगवी के हिक हंध खां ॿिए हंध मुंतकिल कयो पियो वञे त अहिड़े इतलाह ते पुलिस पहुती। ॾोहारी ऐं पुलिस विच में मुकाबलो फेरिंग थी पई। ॾोहारी मुगवी के छॾे फरार थी विया। मुगवी जावेद हईम के बाज़ाब कराए वरितो आहे। वारसनि खे इतलाह ॾिनो वियो आहे। कानून कार्रवाई खां पोइ मुगवी के वारसनि हवाले कयो वेंदो। एसएसपी घोटकी समीउल्लाह सूमरे जे हिदायतुनि ते ॾोहारियुनि खिलाफ सर्च ऑपरेशन जारी है। पुलिस तर्जमान जी ठीक है। अवां जी मेहरबानी मुज़फ़र अपडेट करण के लिए।